अस्सलाम वालेकुम दोस्तों। तव्हां अक्सर ॿुधो हूंदो त असां दुश्मननि जे बचनि खे पढ़ाईंदासीं, पर एतिरो तव्हां सभिनी खे यादि रखणु घुरिजे त असांजा किरोड़े ॿार स्कूल जे अंदरि कोन था अचनि पिया। उन जे लाइ कंहिंखे ॻणती कोन्हे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त मां केतिरनि सालनि खां वठी इहो दाहींदो अचां पियो त असांजे मुल्क खे NGOs जेको आहे सो उॾहीअ वांगुरु खाई रही आहे ऐं न छड़ो उॾही वांगुरु खाई रही आहे। तव्हां ॾिसो त असांजा तइलीमी जेके अदारा जा किताब आहिनि उहे USAID सां छपजनि था। न छड़ो USAID पर बरतानिया खां वठी इहे सॼो असांजे तइलीमी निज़ाम खे फंडिंग करे रहिया आहिनि। ऐं हिकिड़ो नंढड़ो मासूम ॿार बि सम्झी सघे थो त तव्हांखे जेको पैसा ॾिए थो त उहो पंहिंजा मक़सद ज़रूरु रखंदो हूंदो ऐं मक़सदनि खां बग़ैर त नामुमकिन आहे। इन जे लाइ जेके तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि उहे तरक़ी याफ़्ता मुल्क कॾहिं बि तइलीमी मामलनि जे हवाले सां कॾहिं बि NGOs खां का बि मदद न आहिनि घुरंदा, छो त उन्हनि खे ख़बर आहे त जेकॾहिं असां NGOs खां तइलीम जे हवाले सां जेकॾहिं काई मदद वरितीसीं त हू असांजी इख़लाक़ियात सां, न छड़ो इख़लाक़ियात सां पर असांजी जेको आहे बहितरीनु जेकी असांजो हिकिड़ो बीहक आहे कल्चर जी, उन सां सोशल जेके असांजा जेके वैल्यूज़ आहिनि उन सां एसी रही जो असांजी सोच खे तब्दील करण में असां ते फोर्स भरींदी, छो त उनखां असां फंडिंग वठी रहिया आहियूं तइलीमी हवाले सां। ऐं तइलीमी एसी ताईं जो जेके बि फंडिंग तइलीम जे हवाले सां कनि था मुल्क, ख़ासि करे अमेरिका आहे, बरतानिया आहे या ॿिया मुल्क, त उहे कॾहिं न चाहींदा त असां जेको आहे तइलीम जे हवाले सां फंडिंग कयूं ऐं उन में वरी असां पंहिंजी मर्ज़ी दाख़िल न कयूं। त तइलीम जी जेके वॾे में वॾी शइ आहे उहा आहे पॉलिसी। तेसी ताईं उस जेकी पॉलिसी आहे इहा पॉलिसी असांजी हिकिड़ो बुनियादु आहे, एजुकेशनल पॉलिसी जेका आहे। ऐं उहा एजुकेशन पॉलिसी तव्हां खां पंहिंजी मर्ज़ीअ जी ठाराइनि था ऐं असांजे मुल्क सां बि इहो ई हशर आहे जो हू तइलीमी पॉलिसी पंहिंजी मर्ज़ीअ सां ठाराइनि था। तव्हां ॾिसो हाणे मैट्रिक जे जेको इम्तिहान हुया उहे वरिता विया मार्च अप्रैल मई में ऐं जून जे शुरूआती ॾींहंनि में, मई जे महीननि में। मई में ॾिसो त तमामु घणी गर्मी थी पई थिए ऐं अॻे इहे ई इम्तिहान थींदा हुया तक़रीबन जेको आहे दिसंबर में या महीने में या जनवरी जे महीने में, पर अॼु उहे वरी मई में इम्तिहान था थियनि। इहा तालीमी पॉलिसी जेको आहे केरु थो पियो वठे? असांजा केतिरा ई शागिर्द इम्तिहान दौरान बेहोश थी विया ऐं शायदि हिकु कोई डेथ बि करे पियो। इन खां अलावा तव्हां ॾिसो त कुझु ॾींहंनि जे लाइ इम्तिहान गर्मीअ जी शिदत जे करे इम्तिहान मुलतवी बि कयो वियो। त आख़िर उहे कहिड़ियूं क़ुवतूं आहिनि जेके तव्हांजी पॉलिसी तव्हांजे एटमॉस्फेयर ऐं आबोहवा खां हटी करे ठाहे रहियूं आहिनि ऐं तव्हांखे ॼणो त ख़बर ई कोन्हे त असांजे मुल्क में कहिड़ा ॾींहं घर में न कहिड़ा ॾींहं न आहिनि। ॿिटी पॉलिसी जुदा आहे। तव्हां ॾिसो त जून जुलाई अगस्त खां पोइ हिते न्यू एडमिशन्स शुरू थींदियूं आहिनि जेके हिननि कयूं आहिनि, हालांकि जनवरी खां थींदियूं हुयूं, पहिरियां न्यू एडमिशन्स जनवरी खां थींदियूं हुयूं। हलो हाणे जून जुलाई खां पोइ अगस्त खां पोइ वरी नयूं एडमिशन शुरू थींदियूं आहिनि, पर तव्हां ॾिसंदव त इहा साॻी एडमिशन जून जुलाई खां पोइ अगस्त खां पोइ सेप्टेंबर अक्टूबर नवंबर दिसंबर ताईं एलिमेंट्री कॉलेजिस जेके BEd जूं कॉलेजूं आहिनि उन में उहो दाख़िला ममनू आहे, छो त जेका बि हाई लेवल जी परसेंटेज आहे उहे वेंदा हलिया डॉक्टरेट लेवल ते या पंहिंजो इंजीनियरिंग में हलिया वेंदा शागिर्द या शागिर्दियाणियूं या लॉ वारी डिग्री में हलिया वेंदा कंहिं ॿिए पासे या वरी कंहिं ॿी तइलीमी अदारनि में वकालत में हलिया वेंदा, पर तइलीमी अदारनि में हू दाख़िला नथा वठी सघनि। पोइ वरी ॾिसो त इहो दिसंबर जे महीननि ऐं जनवरी जे महीननि में दाख़िलाऊं शुरू थी थियनि तइलीमी अदारनि में, माना ख़ासि करे BEd MAd ऐं AD जी का, जॾहिं त दाख़िला थियणु खपनि सभिनी जूं साॻिए महीने में, पर ईअं न आहे। त हाणे तव्हां ॾिसो त जेके एडमिशन न वठी सघिया इंजीनियरिंग में, जेके न वठी सघिया दाख़िला पंहिंजो वकालत में, ऐं जेके न वठी सघिया दाख़िला पंहिंजो परसेंटेज जी घटिजाईअ जे करे कंहिं ॿिए अदारे में, त उहे ज़ाहिरी ॻाल्हि हाणे काॾे वेंदा? उन्हनि खे वधीक तालीम त करणी आहे इंटर खां पोइ।
उहे इंटर खां पोइ सिधो ईंदा एम.एड जी कॉलेजनि जे तरफ़ रुख कंदा ऐं उते हुननि खे आसानी सां 35, 40, 45 सैकड़ो ते जेको आहे मिली थी वञे दाख़िला। पर उहा दाख़िला बि उन्हनि दाख़िलाउनि जे महीननि में ॾिनी वञे हिते असां वटि त तइलीमी जेकी लेवल आहे उहा इक्वल रहंदी, बराबरि रहंदी। पर ईअं न आहे, इहा नाइंसाफ़ी आहे अदारनि सां बि ऐं तइलीमी पॉलिसीअ जे हवाले सां बि अजीब आहे। वरी बि अञा अॻिते ॾिसो ॻाल्हि तव्हां त पाबंद थो कयो वञे त तइलीमी अदारनि जी जॾहिं बि अनाउंसमेंट थिए त उन में हर डिग्रीअ वारो जेको आहे उन में अप्लाई करे सघे थो। हिन दफ़े तव्हांखे यादि आहे त तइलीमी अदारनि में PhD ऐं JST उहे अची विया आहिनि, इंजीनियर बि अची विया आहिनि, डॉक्टर बि अची विया आहिनि, वकील बि अची विया आहिनि, एग्रीकल्चर सां तालुक़ु रखंदड़ माण्हू बि अची विया आहिनि। ऐं हाणे 47 दरवाज़ो जेको किरियो आहे इंजीनियरनि जी घटिताईअ जे करे त गवर्नमेंट ऐलान बि कयो आहे त 47 जेको दरवाज़ो किरियो आहे असां वटि इंजीनियरनि जी कमी आहे ऐं इंजीनियर सभु हलिया विया आहिनि तइलीमी अदारनि ॾे मास्टर थी विया आहिनि। इन जे अलावा उन्हनि खे डबल पघार ॾेई ऐं असां उनखां इहो मरम्मत कराईंदासीं या ॿीहर डिज़ाइन कंदासीं। डिज़ाइन त थियल आहे पर उन डिज़ाइन खे अञा मज़बूत तरीक़े सां कीअं बीहारिजे उहो कमु वठंदासीं। त मां आवाम खे ऐं गवर्नमेंट जेका 5 सालनि जे लाइ असां वटि अचे थी सिर्फ़ु निगरानी करण जे लाइ त तव्हां असांजे सिंध जे असासनि ऐं अदारनि खे बचायो, इन जे लाइ तव्हांखे 5 सालनि लाइ वोट था ॾियूं त वञी करे पंहिंजो कमु कयो। पर उहे सम्झे थी त असां ई सॼा मिल्कियत जा वारिस आहियूं ऐं असां ई सभु कुझु आहियूं। इहो अवाम खे सोचणु घुरिजे त असुलु गवर्नमेंट जेका आहे उहा तव्हां आहियो ऐं असुलु गवर्नमेंट सिंध में रहंदड़ अवाम आहे। उहो अवाम बेशक सिंध में रहे थो त अक्सर उन जी सिंधियुनि जी आहे या वरी उर्दू स्पीकिंग जी आहे या कुझु ॿियूं लैंग्वेजिस जेकॾहिं सिंध में ॻाल्हाई थी वञनि त उन्हनि जी अक्सरियत। असुलु गवर्नमेंट उहे आहिनि। हीअ गवर्नमेंट त ईअं आहे जीअं माण्हू खे कॉन्ट्रैक्ट ॾिजे त बाबा तव्हांखे असां 5 सालनि जे लाइ हीअ असां ठीके ते ॾियूं था ज़मीन ऐं लिहाज़ा पोइ वरी हिन मुआदे ते तव्हां खां वापसि वठंदासीं ऐं हर 5 सालनि जे लाइ असां हिननि गवर्नमेंट खे आणींदा आहियूं अॻिते वोट ॾेई त असांजी निगरानी कयो, असांजे स्कूलनि जी निगरानी कयो, असांजे अदारनि जी निगरानी कयो ऐं असांजे तहफ़ुज़ जी निगरानी कयो। आबो हवा खां वठी तइलीम खां वठी सभु शयुनि जे हवाले खां वठी अपडेट कयो असांखे। पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे त हीअ जेकी 5 सालनि जे लाइ गवर्नमेंट अचे थी पई इहा सम्झे थी त हीअ जेके बि अदारा आहिनि सिंध जा इहे हिननि जी ज़ाती मिल्कियत आहिनि ऐं सिंध में रहंदड़ माण्हुनि जिन तव्हांखे हिननि खे वोट ॾेई अॻिते आंदो उहे हुननि जा ग़ुलाम आहिनि। सो मां अवाम सां मुखातिबु आहियां त तव्हां ग़ुलाम न आहियो, हीअ ग़ुलाम आहिनि तव्हांजा, इहो ज़हन में रखणु खपे। मां जेकॾहिं कंहिं पंहिंजे घर में कंहिं मुलाज़िम खे चौकीदार खे चौकीदारीअ जे लाइ बीहारियां थो ऐं हू चवे थो त साईं मां हिकिड़ी फिक्स पे वठंदुसि, मिसाल तौरु केतिरी बि, ऐं साल में खणी मुंहिंजी 5-10% या 20% वधाइजो पघार, बाक़ी मां हेतिरी वठंदुसि। उन में जेकॾहिं मां ठही थो वञा त मां पघार तुंहिंजी आहे सही आहे ऐं हर साल मां तुंहिंजी 10% या 20% वधाईंदुसि, तइ थो थिए मुआदो। त हिननि सां बि असांजो मुआदो तइ थियल आहे त असां तव्हांखे पंहिंजी निगरानीअ या चौकीदारीअ जे लाइ वोट ॾेई करे 5 सालनि जे लाइ सिलेक्ट कयूं था ऐं हिननि मुआदनि तहत हेतिरी तव्हांजी पघार रहंदी, हे सहूलियतूं तव्हांखे ॾिनियूं वेंदियूं। त पोइ ही माण्हू केरु थींदा आहिनि जो असांखे पंहिंजो ग़ुलाम सम्झनि ऐं असांजे अदारनि खे भुॻड़नि जी मुठ ते NGOs खे ॾेई छॾनि। सो मूंखे अफ़सोस जी ॻाल्हि आहे त असांजो जेको अवाम आहे उनखे बि इन तरफ़ सोचणु घुरिजे ऐं पंहिंजनि अदारनि जे हिफ़ाज़त जे लाइ के क़दम खणणु घुरिजनि। मां मुसलसिल तक़रीबन दिसंबर खां वठी एहतिजाज ते आहियां। अॼु मुंहिंजे ख़्याल में 7 या 8 महीना थी विया मूंखे लगातार रोज़ाने जे हिसाब सां कंहिं न कंहिं तरीक़े सां मां पंहिंजी पोस्ट रखंदो आहियां पंहिंजो सोशल मीडिया ते ऐं यादगीरो ॾियारींदो आहियां पंहिंजे अवाम खे त असुलु गवर्नमेंट तव्हां आहियो। त जेके दुनिया जा तइलीमी याफ़्ता मुल्क आहिनि उहे कॾहिं बि पंहिंजा सरकारी अदारा उहे कॾहिं बि कंहिं NGOs खे न आहिनि ॾींदा, एसी ताईं जो तइलीमी हवाले सां फंड बि न आहिनि वठंदा। त असांजे माण्हुनि खे बि घुरिजे त पंहिंजनि तइलीमी अदारनि जेके हिननि NGOs खे ॾेई छॾिया आहिनि भुॻड़नि जी मुठ ते फ्री में, उहे न छड़ो तइलीमी अदारा वापसि वठनि पर इन खां अलावा जेकी सिहत जा खाता आहिनि उहे बि गवर्नमेंट जो कमु आहे त सिहत जे खातनि खे हलाए उहे बि वापसि वरिता वञनि, छो त उहे बि NGOs खे ॾिना विया आहिनि।
अचूं था हाणे NGOs ते जॾहिं त तव्हां ॾिसो त जॾहिं तइलीम जे हवाले सां दुनिया जा मुख़्तलिफ़ मुल्क तव्हांखे फंडिंग था कनि त हू तव्हांजी तइलीमी पॉलिसी बि तब्दील कंदा, तव्हांजे कोर्स जी किताब बि तब्दील कंदा ऐं तव्हांजे नौजवाननि जो ज़हन बि तब्दील कंदा, छो त पैसा था ॾियनि तव्हांखे तइलीमी हवाले सां। त तइलीम जे हवाले सां जेका बि फंडिंग वरिती पई वञे इन खे अवाम खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त इहा त पहिरियां तव्हां इनखे बंदि करायो। ऐं ॿी गुज़ारिश इहा आहे त जेकी उस्ताद NGOs ॿी गुज़ारिश आहे त सिहत अदारो जेको NGOs खे ॾिनो थो वञे उहो बि असांजे लाइ वॾो हानिकार साबित थींदो, छो त NGOs न छड़ो असांजे मुल्क खां फंडिंग वठे थी पई पर हुनजा दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि खां फंडिंग थिए थी। थिंक टैंकर्स उहे वेठा आहिनि जेके उन्हनि खां ओहिड़े तरीक़े सां पंहिंजो कमु बि वठंदा वेठा। सुभाणे असांजी इस्पतालुनि में जेकॾहिं कोविड जो मरीज़ न हुजे पर कोविड जो मरीज़ ज़ाहिर करे ऐं आइसोलेशन वार्ड में दाख़िल करे ऐं उन्हनि जे घर जे भातियुनि खे बि मिलणु न ॾिनो वञे ऐं पोइ हुनजा सभु ऑर्गन कढिया वञनि। तव्हां ॾिसो त अखियुनि जी क़ीमत दुनिया में छा आहे, बुकियुनि जी क़ीमत किरोड़नि में आहे, दिलि जी जिगर जी किरोड़नि में क़ीमत आहे। त इहे सभु असांजा ऑर्गन हिकिड़े इंसान जा कढी जेकॾहिं कंहिं बि तरीक़े सां NGOs जी एतिरी चेकिंग बि कोन थींदी आहे हुननि जे सामाननि जी ऐं मुख़्तलिफ़ मुल्कनि ॾे उहे शयूं मोकिलियूं वञनि त इहे किरोड़नि जूं आहिनि। ऐं हर अस्पताल मां जेकॾहिं हिकिड़ो मरीज़ बि असांजे NGOs इहो ज़ाहिर करे त ही कोविड में जो मरीज़ आहे ऐं हुजे कोन, पोइ त लाश ताईं बि अचणु कोन ॾींदा, जनाज़ो बि न पढ़णु ॾींदा ऐं पाण दफ़नाए ईंदा वञी प्लास्टिक में बंदि करे। कहिड़ी ख़बर पई त हुन माण्हूअ जा कहिड़ा उज़ो आहिनि कढिया आहिनि। पर जेकॾहिं लोकल डॉक्टर हूंदा, मुंहिंजी इहा ई गुज़ारिश आहे तव्हांखे त लोकल डॉक्टर हूंदा ऐं असांजा पंहिंजा डॉक्टर हूंदा त उन्हनि जो इंटरनेशनल कंहिं तंज़ीमुनि कंहिं ऑर्गनाइज़ेशन सां को तालुक़ु न हूंदो त उहो एॾो वॾो स्टेप करे सघंदा, खणी सघंदा या अहिड़ी वॾी हरकत करे सघंदा, नामुमकिन आहे। सो इन जे लाइ NGOs खां तइलीमी अदारा ऐं सिहत जा अदारा इहे वापसि वठी जेका 5 सालनि जे लाइ असांजी निगरान हुकूमत थी अचे, जंहिंखे असां वोट ॾेई 5 सालनि जे लाइ था अॻिते मोकिलियूं, त उहा संभाले ऐं उन में बहितरी आणे। बहितरीअ जा इलाही तरीक़ा मां मुख़्तलिफ़ तरीक़नि जाइनि ते मुख़्तलिफ़ शयुनि ते ॾींदो रहियो आहियां। त बहितरीअ जे लाइ इहो ई आहे त जेको हेड ऑफ डिपार्टमेंट आहे, मिसाल तौरु प्राइमरी सेशन आहे हुनजो हेडमास्टर, मिडिल सेशन आहे हुनजो हेडमास्टर, कॉलेज आहे हुनजो प्रिंसिपल, DEO, त इहे जेके बि माण्हू आहिनि इन्हनि खे तव्हां बाक़ाइदा पावर ॾियो। हुननि जो हिकिड़ो नोटिस जेको आहे माण्हुनि खे ट्रांसफर जी ॻाल्हि करे त फ़ौरन हुनखे ट्रांसफर कयो वञे। बाद में उहो फ़ैसिलो कयो वेंदो, इन्वेस्टिगेशन कयो वेंदी त हेडमास्टर सही आहे या हू ग़लति आहे। ऐं जेकॾहिं हेडमास्टर ग़लति थिए इन्वेस्टिगेशन में त वरी हेडमास्टर खे हटाए ॿिए खे रखियो वञे। त इहे सभु शयूं स्पीड में ऐं तकड़ियूं थियणु खपनि। त ॾिसो त कीअं था सभु स्टैंड वठनि ऐं सही तरह ड्यूटियुनि ते अचनि ऐं हर तरहनि में ई थियणु खपे। पुलिस जी दुनिया खे ख़बर आहे, दुनिया जूं रिपोर्टूं छपियूं आहिनि त पहिरें नंबर ते पुलिस, ॿिए नंबर ते असांजी कोर्टूं, लॉ आहे, रिपोर्टूं छपियल आहिनि। त पुलिस जे अदालनि में जेकी रिश्वतूं खुलम खुला वरिती थी वञनि उन्हनि जे ख़िलाफ़ु तकिड़ो एक्शन वरितो वञे। अचूं था असां रिश्वत जे हवाले सां त कहिड़ो अदारो आहे एंटी करप्शन अदारो खोलियो वियो त जीअं करप्शन खे कंट्रोल करे, त उहा वरी हाणे आंटी करप्शन थी वई आहे। एंटी करप्शन न बल्कि हाणे आंटी करप्शन थी वई आहे। त आंटी करप्शन खे पहिरीं ॻाल्हि त अदारे खे बंदि करणु खपे। जेको करप्शन जा अदारा खुलियल आहिनि असां वटि उन्हनि खे एक्टिव थियणु खपे। ऐं जिते बि रिश्वत वरिती थी वञे सभिनी दुनिया जे माण्हुनि खे ख़बर आहे त SS जो ग्रेड छा आहे, SP जो ग्रेड छा आहे ऐं उन वटि मिल्कियतूं केतिरियूं आहिनि, सभिनी अदारनि खे ख़बर आहे। उन्हनि खे देरि कोन कजे, गिरफ़्तार करे छॾिजे। तव्हां ॾिसो त असांजे मुल्क में केॾी तरक़ी थी अचे, केॾो अमन थो अची वञे ऐं जेके बि हिते बदमाशियूं गुंडागर्दियूं थी रहियूं आहिनि उन्हनि जे पुठियां उन्हनि जे पोयां इहा ई NGOs ऐं अहिड़े क़िस्म जूं पॉलिसियूं आहिनि जेके ॿाहिरों अचनि थियूं, ॿाहिरों फंडिंग जे रस्ते अचनि थियूं पियूं ऐं असांजे माण्हुनि खे ख़राबु कनि थियूं, पैसनि सां जेब भरनि थियूं ऐं हू पंहिंजो ईमान विकिणी वेही था रहनि। तो सभिनी दोस्तनि खे वरी हिकु दफ़ो मुंहिंजी गुज़ारिश आहे त महिरबानी करे असांजी जेकी कॉलेजिस आहिनि उन्हनि मां NGOs खे कढियो वञे, असांजे इस्पतालुनि मां NGOs खे कढियो वञे। तव्हां जेके ॻोठ में प्राइमरीअ जो जेकॾहिं स्कूल बि बंदि थींदो त यकीन ॼाणियो त अलाए केतिरियूं अख़बारूं भरिजी वेंदियूं त इहे हलंदड़ स्कूल, एॾो वॾो स्कूल, सुठो स्कूल बंदि थी वियो आहे कल्ह टियों ॾींहुं। पर मुसलसिल 2019 खां वठी हिन महिल ताईं एलिमेंट्री कॉलेज हुसैनाबाद कराचीअ जो मिडिल गर्ल्स स्कूल 2019 खां बंदि कयो,
शहज़ाद राय ऐं हुनजी घरवारी सलमा अहमद आलम, त को हिकिड़ी अख़बार में बि न आयो। मूं सोशल मीडिया ते घणो लिखियो, अञा ताईं ॿुधाईंदो थो रहां। गर्ल्स हाई स्कूल अटैच विथ गवर्नमेंट एलिमेंट्री कॉलेज वुमेन हुसैनाबाद कराची, वो गर्ल्स हाई स्कूल बंदि